रस्तो आहे न बिजली न चाहे ऐं असांखे ॾाढो ॾींदो था तव्हांजो उन में बता था चयो चली मीडिया मीडिया हां मीडिया अच्छा वाह वाटर माइनिंग मत मैं नो डिस्कस एंड बता दो भी एंड नो अच्छा मुझे हिकिड़ो बकरी घुम थियो आहे जेको बि वञो थियो आहे तव्हां जंहिंजे घर में आयो आहे बड़ा महिरबानी करे मुंहिंजो ग़रीब नंबर गोठण जो लाइ ॾाढो नुक़सानु थियो आहे ऐं असांजो रस्तो आहे न बिजली न चाहे ऐं असांखे ॾाढो माना सफ़ा इकबाल भाई तव्हां छा था ॾींदो तव्हांजो पुट में बता था चयो चली मीडिया 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 हां मीडिया अच्छा बारिश थी ॾाढो आहे जटनि जो ॻोठनि जे बैगनि जो ऐं मां हिननि खे अदा तव्हां छा था चवणु चाहियो खणंदा आहियो न मैं कंहिंखे बाबा हे छा ॻाल्हाईंदो अरे मिठाई कोन ठाहे ॻाल्हाईंदो खराब आजा अरे नओं ॿियो आहे उनखे छा आयल भाई अचो बाबा वाह वाटर माइनिंग मत मैं नो डिस्कस एंड बता दो भी एंड नो दादा हे अंग्रेजी पे ॻाल्हाए अले छा पे ॻाल्हाए थो इहो वाटर ऑटोमेटिक मैपिंग अले छा चया था मी ॾाढो वधीक थी वियो आहे हे रियाल ते छा पे चए अला हाणे तव्हां अचो भाई ये छा है हे मैं क्या खाए ये क्या हां हो छा ए जो बने दो कैमरामैन अली पर भारत दिया है मैं था छा था जानता है भारत बारे में सब रीजन था हां इंडिया पाकिस्तान अफ्रीका का खर्चा अरे कर अच्छा मुझे हिकिड़ो बकरी घुम थियो आहे जेको बि वञो थियो आहे तव्हां जंहिंजे घर में आयो आहे बड़ा मेहरबानी करे मुझे गरीब जो वो इंडिया वाला इंडिया में गया इंडिया उर्दू वाला बकरी जो इसकी जो है बकरी है इसके गुम हो गए और जो भी बात सुन रहे हैं हमारी केटीवी न्यूज़ पर और जाते बकरी 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 गुम हो गया है इसका नहीं मिल रहा है सब बुधो था बकरी बाबा जैसे घर आया मागे मोटाए रे जा केर काया चोरी मागे मोटाए रे अंधा है इंडिया में बकरी काले गई ए पाड़े वाले में थी हां कंटा वही में चिबा सदा है तारी सिरे हो सपाको वाड़े जो गोठा हे असा जो के जो बकरी गुम जीवा केंचा मी जो तो पत्थर ही छरियो न अजो आता ड्रेस इरफान जल्दी गोइंग अगर अला ता बेटा थुकू कहीं चले आई मैं का लो पर आंधा अरे हे आंधो वाले था ये मौसम में कम का दो वाले था वो दुदु का दुदु अकेले ना आंधा ऐसा लो बड़ा मैं का केटी नुजा पाकिस्तान जो थुकू में ब्लू था अदा अने तने लेवंदा को आखिर साल बचाए ए दा मी में बार में छा छा कितने नो बात हुआ थी अंधा भैया वाला टेक मोबाइल पे बुला लो अरे वो चैनल में बी 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 हां चाय है मैं क्या तो ये कर दो अंधा चंगी तरह कर जी ना अल्लाह था चला नहीं है हां लगे तो तू कर चली ना बाबा चप्पल मुझ जो हां बड़े मुझे कैटिंग न्यूज़ खराब कर चले